माण्हुनि खे खंबियो पियो वञे पर चीफ एग्जीक्यूटिव कुछ न करे रहियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब जा गुम थियल माण्हुनि जे केसनि में ॿुधणी दौरान रिमार्क्स। जस्टिस मियां गुल हसन चयो आहे त ज़ाहिरी तौर लॻी रहियो आहे त हुकूमती जबरी गुमशुदगियुनि जी बेनिफिशरी आहे। कीअं हिन मुल्क में माण्हू अगवा थियनि था ऐं चीफ एग्जीक्यूटिव कुछ नथो करे। चीफ एग्जीक्यूटिव खे उन्हनि मामलनि जी ॼाण आहे पर पोइ बि माण्हू जबरी तौर गुम थी वञनि था। वफाकी सरकार यूटिलिटी स्टोर्स के मुकम्मल तौर ते बंद करण जो फैसलो करे छॾियो। हुकूमत यूटिलिटी स्टोर्स के बंद करण लाइ 2 हफ़्तनि जो वक़्तु ॾेई छॾियो। फैसले सां यूटिलिटी स्टोर्स जे हज़ारियों मुलाज़िमनि में ॻणतीअ जी लहर छाइजी वई। यूटिलिटी स्टोर्स जा 6000 मुस्तक़िल ऐं ॿिया कॉन्ट्रैक्टी ऐं डेली वेजिस ते मुलाज़िम आहिनि। पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी खिलाफ 190 मिलियन पाउंड रेफरेंस जी ॿुधणी अॼु थींदी। एहतसाब अदालत जो जज नासिर जावेद अॼु अडियाला जेल में ॿुधणी कंदो। गुज़िरियल ॿुधणी जवाबदारनि जा वकील मौजूद न हुजण सबबि मुलतवी कई वई हुई। लाॻीतो ॿिनि ॿुधणी ते नेब ऑफिसर उमर नदीम खां आॾी पुछा न थी सघी हुई। ईरान में हादसे दौरान फौती बिल 28 सारीन जा मड़ अॼु सखर पहुचाया वेंदा। सखर जे कमिश्नर तस्दीक कंदे ॿुधायो त C-130 जा ज़रिए 28 मड़ ऐं 15 ज़ख़्मियुनि खे सखर आंदो वेंदो। उबाड़े वेझो बाचको वारे इलाइक़े में धाड़ेलनि जे हमले बैदि पुलिस ऑपरेशन में हिकु ॾोहारी खे मारण जी दावा। पंजाब पुलिस तर्जमान मूजिब पंजाब पुलिस एहलकारनि जे शहीद थियण खां पोइ पुलिस कच्छे में सर्च ऑपरेशन जारी रखियो। राति देर ताईं जारी ऑपरेशन में ख़तरनाक ॾोहारी बशीर शर मारिजी वियो। धाड़ेलनि जे हमले में शहीद थियल 12 एहलकारनि जी अॼु पुलिस लाइन रहीमयार खान में जनाज़े नमाज़ अदा कई वेंदी। ज़ख़्मी 9 ॼणा शेख ज़ैद इस्पताल में इलाज हेठि। पीर जो गोठ बेचो जागीरानी सोलंकी तकरार था नौजवान गोलू हणी कतल। छिकताण तेज कोट पुलपारे इलाइके में हथियारबंदन अब्दुल शकूर सोलंकी के फायरिंग करे कतल करे छॾियो। कोट पुलपारे इलाइके में सोलंकी ऐं जागीरानी बिरादरी जी बिंदुरनि में 2 महीननि खां हलंदड़ तकरार था 5 ॼणा कतल ऐं 11 ज़ख़्मी थी चुका। पनवाखिल वेझो रोड हादसे में औरत समेत 4 ॼणा फोत। बाई जी थाणे जी हद में M5 मोटरवे ते ॻोठ नए बुढवट तेज़ रफ़्तार कार अॻियां वींदड़ ट्रक सां टकराइजी वई। फौतियुनि में मोहम्मद ताहिर, सनस अमर हनीफा, मोहम्मद यासीन ऐं हिकु अणॼातल शख़्स शामिल। नीगरी मौज़ाने तौर बची वई। पुलिस जो चवणु आहे त हादसे जो शिकार थियल कार सवार कुटुंब पंजाब वञी रहियो हो।
मलेरचे इलाइक़े शाह लतीफ़ में रेती बजरी माफिया इलाइक़े पासन में झड़े बाद क़ौमी शाहरा ते ॿीहर धरणो। वकील आरिफ प्रोही के घर ते पुलिस चढ़ाई खिलाफ वकील की रात खां लगल धरणे सबब ट्रैफिक मअतल ऐं गाड़ियों बीठी वयूं। वकील अखबारनि जो चवणु आहे त एसएचओ शाह लतीफ़ के मअतल करण ताईं धरणो जारी रहंदो। अमरीकी सदर जो बाइडन जो इसराइली वजीर आज़म सां राब्तो जंगबंदी मुआहिदे ताईं पहुंचण ते ज़ोर। 7 अक्टूबर वारो हमलो रोकण में नाकामी ते इसराइली ॻुझे एजेंसी जी सरबराह इस्तीफ़ा ॾेई छॾी। इसराइल के ईरान के इम्कानी जवाबी हमले के खतरे सबब अमरीका जो जहाज सां भरियल सामूंडी बेड़ो विच ओभर पहुची वियो।